नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान रेलवे की तारीख़ में हींअर ताईं केतरा ई वॾा हादसा थी चुका आहिनि, जंहिंमें सभई माण्हू फोत थी विया आहिनि। रेलवे के करोड़े रुपयनि जो नुक़सान भी थी चुको है। पाकिस्तान रेलवे की तारीख़ केतरनि ई वॾनि हादसनि सां भरियल है। खौफनाक ट्रेन हादसा 4 जनवरी 1990 ते थियो हो, जॾहिं त पनवाकिल वेझो सांगी में ट्रेन हादसे में 307 ॼणा फोत थी विया। 1953 में झंपीर वेझो ट्रेन हादसे में 200 मुसाफ़िर फोत थी विया हुआ। अहिड़ी तरह 1954 में जंगशाही वेझो ट्रेन हादसे में 60 क़ीमती जानियूं ज़ाया थियूं, जॾहिं त रेलवे खे करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो। 22 अक्टूबर 1969 ते लियाकतपुर वेझो ट्रेन हादसे जो शिकार थी वियल 80 ॼणा फोत थी विया हुआ। 13 जुलाई 2005 ते घोटकी वेझो 3 ट्रेनूं पाण में टकराइजी वियूं, जंहिं सबबु 120 ॼणा फोत थी विया। जुलाई 2013 में खानपुर वेझो ट्रेन रक्शे सां टकराइजी वई, जंहिं सबबु 14 मुसाफ़िर फोत थी विया। 2 जुलाई 2015 ते गुजरावाला में खौफनाक ट्रेन हादसो पेश थियो, जंहिंमें 19 ॼणा फोत थी विया। 17 नवंबर 2015 ते बलूचिस्तान में ट्रेन हादसे जे नतीजे में 20 ॼणा फोत थी विया। 3 नवंबर 2016 ते कराची जे इलाइक़े लांडी में 2 ट्रेनूं पाण में टकराइजी वियूं, जंहिं सबबु 21 ॼणा फोत थी विया। 31 अक्टूबर 2019 ते ज़िले रहमियार खान में मुसाफ़िर ट्रेन में बाहि लॻण सबबु 74 ॼणा फोत थी विया। 11 जुलाई 2019 ते रहमियार खान वेझो अकबर एक्सप्रेस माल गाॾी सां टकराइजी वई, जंहिं सबबु 20 मुसाफ़िर फोत ऐं 60 ॼणा ज़ख़्मी थी पिया। साल 2019 में पाकिस्तान रेलवे की तारीख़ जो बदतरीन साल साबित थियो, जंहिंमें 100 खां वधीक हादसा थिया हुआ। रेलवे जी रिकॉर्ड मूजिबि सभ खां वधीक जून में 20 हादसा थिया हुआ, जंहिंमें इंसानी हयातिन सां गॾोगॾु रेलवे खाते के भी करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।